أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي صلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وسلم भारो भेनरो भरी करे आया कुरान यूनिवर्स जो अॼु पाण रुकू पढ़ंदासीं सूरह बकरा पढ़ी रहिया आहियूं इन जो अॼु असां पढ़ंदासीं रुकू नंबर 14 इहो शुरू थिए थो 113 नंबर आयत सां ऐं ख़तमु थिए थो 121 नंबर आयत ते सूरह बकरा जी कंटिन्यूएशन आहे पाण सूरह बकरा पहिरीं बि पढ़ंदा आया आहियूं 112 ते मूं लास्ट वारो बंदि कयो हाणे जेको आहे 113 खां था शुरू करूं तो अचो अलाह साईं नालो वठी शुरू था करूं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम आयत नंबर 113 وقالت اليهود ليست النصارى على شيء وقالت النصارى ليست اليهود على شيء وهم يتلون الكتاب كذلك قال الذين لا يعلمون مثل قولهم فالله يحكم بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون وقالت اليهود ليست النصارى على شيء त यहूदी चवनि था कि इहे जेके नसारा मसीह आहिनि हिननि वटि का शइ कान्हे जे शइ जे मथां ही पंहिंजे दीन खे बीहारनि वकालत नसारा ऐं जेके मसीह आहिनि उहे छा था चवनि लैसत यहूद अला शइ उहे यहूदियुनि जे लाइ चवनि था कि तव्हां वटि का शइ कान्हे जिते तव्हां बीहो भई पंहिंजी किताब सां त जेको आहे रिश्तो जेको आहे कचो करे वेठा आहिनि त अलाह साईं असांखे ॿुधाए पियो कि हिननि जी कंडीशन छा आहे हू यहूदी जेके नसारा खे चवनि था तव्हां वटि का शइ कान्हे का जिते तव्हां बीह सघो ऐं ॻाल्हाए सघो माना का अहिड़ी मज़बूत तव्हां वटि दलील कोन्हे ऐं जेके मसीह आहिनि उहे चवनि था यहूदियुनि खे कि तव्हां वटि का अहिड़ी शइ कोन्हे वहुम यतलून अल किताब कज़ालिक क़ाल लज़ीन ला यअलमून त अलाह साईं चए थो जॾहिं त ॿिन्हिनि वटि किताबूं आहिनि हाणे इहो ॾिसो इहो हाल थींदो आहे उन्हनि क़ौमनि जो जिन्हनि वटि किताब हुजे ऐं हुन किताब सां हू तालुक़ तोड़े वेठा हुजनि या तालुक़ खे कचो करे वेठा हुजनि त अलाह साईं चए थो वहुम यतलून अल किताब कज़ालिक क़ाल लज़ीन ला यअलमून ॿिन्हिनि वटि जेको आहे किताब जेको आहे पढ़ी थी वञे ऐं ही जेके आहिनि ऐं हिननि जूं ॻाल्हियूं हिक ॿिए जे लाइ बिल्कुलु सेम आहिनि हिकु जहिड़ियूं कज़ालिका अहिड़ियूं ॻाल्हियूं अॻे बि माण्हू कंदा हुआ कज़ालिका इहे ॻाल्हियूं जहिड़ियूं ही कनि पिया न कज़ालिका काल लज़ीना जेके पहिरीं इन्हनि सां हूंदा हुआ उन्हनि वटि बि इल्मु कोन हूंदो हो उहे बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा मिसला कोलिहिम माना अहिड़ियूं ई ॻाल्हियूं कंदा हुआ मिसला कोलिहिम माना अहिड़ी जहिड़ी ॻाल्हि ही कनि पिया अहिड़ी ॻाल्हियूं कंदा फल्लाहु यहकुमु बैनहुम यौमल क़यामा हाणे अलाह चए थो कि ॾिसो हिननि खे छॾे ॾियो हिननि जो जेको आहे फ़ैसिलो आउं कंदुसि कहिड़े ॾींहुं यौमल क़यामत वारे ॾींहुं आउं जेको आहे फल्लाह यहकुमु आउं हिननि जो जेको आहे हिननि जे विच में जेको आहे हुकुम कंदुसि ऐं हिननि जेके हिन में पामे फिटिया पिया आहिनि हिक ॿिए खे जेको आहे इल्ज़ाम बाज़ियूं करनि था इन जो फ़ैसिलो हाणे क़यामत वारे ॾींहुं थींदो फ़ी मां कानू फ़ी ही यख़्तलिफ़ून उन्हनि शयुनि में जिन्हनि शयुनि में हिननि जो पामे इख़्तिलाफ़ आहे इहा आयत नंबर 113 पूरी थी जिथे हिक ॿिए ते इल्ज़ाम पिया आणनि यहूदी ऐं क्रिश्चन इहे मसीह हिक ॿिए खे चवनि था तोखे छा थो अचे तोखे छा थो अचे ऐं अलाह चए थो ॾिसो हिननि वटि किताबूं बि आहिनि ऐं ही ॻाल्हियूं सफ़ा ओढ़ियूं था करनि जहिड़ा अॻे जा माण्हू कंदा हुआ जिन्हनि वटि इल्मु कोन हूंदो ऐं ॻाल्हियूं सफ़ा हिननि जूं साॻियूं ओढ़ियूं माना हिननि में का इम्प्रूवमेंट कोन आई आहे इहे उहे ई पुराणी ॼटकियूं ॻाल्हियूं कनि था त हाणे हिननि खे छॾे ॾियो यहकुमु बैनहुम आउं हिननि जो फ़ैसिलो कंदुसि उन्हनि ॻाल्हियुनि में जेको जंहिंमें ही इख़्तिलाफ़ रखनि था ومن أظلم ممن منع مساجد الله أن يذكر فيها اسمه وسعى في خرابها أولئك ما كان لهم أن يدخلوها إلا خائفين لهم في الدنيا خزي ولهم في الآخرة عذاب عظيم हाणे अचूं था 114 नंबर आयत ते अलाह साईं छा थो चए वमन अज़लमु मिमन मना मसाजिद अल्लाह अलाह चए थो ॿुधायो भला इन सां वधीक कहिड़ी नाइंसाफ़ी हूंदी अहिड़ो इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म हूंदो कि उहे माण्हू जेके मना कनि मसाजिद अल्लाह
मसा अलाह साईं जी जेकी मस्जिदूं हुजनि थियूं उते अलाह जो घर थो हुजे न। इन सां वधीक वॾो कहिड़ो ज़ुल्म हूंदो कि उते ई मना करे ऐं युज़क्कर फ़ीहा, उन में अलाह साईं जे ज़िक्र जो, अलाह साईं जे नाले वठण जो, निमाज़ूं पढ़ण जो, ज़िक्र करण जे लाइ मना कनि। फ़ीहा अस्महू, ऐं हुनजे अंदरि जेको आहे उहो अलाह साईं जो नाले जो जेको ज़िक्र आहे उन सां रोकनि माण्हुनि खे। वसा फ़ी ख़राबीहा, ऐं कोशिशूं कनि था हुननि मस्जिदनि जे अंदरि ख़राबियूं करण जूं। छा? उते अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि जिन्हनि जो दीन सां को तालुक़ कोन्हे, ऊंधी सिधियूं जेको आहे उते वेही करे पंहिंजा कवालियूं ॻाइनि, जीअं हाणे असां वटि थिए थो, मस्जिद में वेही कवालियूं ॻाइनि या दरगाहनि ते वेही कवालियूं ॻाइनि, इन टाइप जी हरकतूं कनि था, त हिननि में ख़राबी थिए थी। इहे इन्हनि शयुनि जे लाइ थोरी इहे ठहियूं आहिनि। माण्हू सम्झे थो कि वॾो को अलाह जो ज़िक्र पियो कराए अहिड़ी शयुनि सां, त अलाह साईं चए थो ख़राबी आहे। उलाइका मा कान लहुम ऐं यदखुलूहा इल्ला ख़ाइफ़ीन। जॾहिं त चए थो अलाह साईं हिननि खे त डिजी मस्जिद में घिरणु घुरिजे कि असां अलाह ताला जी मस्जिद में वञूं, अलाह साईं असांखे ॾिसे पियो, असां जेको आहे हिते बिल्कुलु पाण खे झुकाए करे वञूं, पाण खे हेठि करे वञूं, ऐं अलाह जेको आहे उहो उन जो ख़ौफ़ हिननि जे दिलि में हुजणु घुरिजे। लहुम फिद दुनिया ख़िज़युन, त अलाह साईं चए थो अहिड़नि माण्हुनि जे लाइ पोइ छा थींदो? लहुम फिद दुनिया, इन दुनिया जे अंदरि ख़िज़युन, हिननि जे लाइ ख़्वारी आहे। वलहुम फिल आख़िरत, ऐं हिननि जे लाइ आख़िरत में बि छा आहे? अज़ाबुन अज़ीम आहे। वलहुम फिल आख़िरत अज़ाबुन अज़ीम, हिननि जे लाइ आख़िरत में बि हिकिड़ो अज़ीम चइबो आहे वॾे खे, वॾो हिकिड़ो शाही क़िस्म जो जेको आहे अज़ाब हिननि जे लाइ आख़िरत में बि रखियो आहे। हीअ थी आयत नंबर 114 कंप्लीट। हाणे अचूं था आयत नंबर 115 में। वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब फअयनमा तुवल्लू फथम्म वजहुल्लाह इन्नल्लाह वासिउन अलीम। अल्लाह चए थो वलिल्लाहिल मशरिक़ व मग़रिब फअयनमा तुवल्लू। अल्लाह चए थो मशरिक़ बि मुंहिंजो, मग़रिब बि मुंहिंजो, ही ईस्ट भी मुंहिंजो त वेस्ट भी मुंहिंजो, त सभु का शइ मुंहिंजी। फअयनमा तवल्लो, जे तरफ़ तव्हां जेको आहे मुड़ंदा, फसुम्म वजहुल्लाह, जे तरफ़ तव्हां पंहिंजो मुंहुं मोड़ंदा उन वक़्तु उते अलाह जो जाके जेको आहे चहिरो मिलंदो। अलाह पंहिंजे इल्म जी बुनियाद ते सॼी दुनिया में बवक़्तु मौजूदु आहे, हर जाइ ते, हर लम्हे, हर घड़ी, हर जाइ ते अलाह मौजूदु आहे पंहिंजे इल्म जे ज़ोर ते। ऐं चए थो कि तव्हां जिथे बि मुंहुं मोड़ंदा, इहो त आउं तव्हांखे ईअं डायरेक्शन ॾियां थो कि हा ठीकु आहे मुस्लमान आहियो त काबे तरफ़ करे निमाज़ पढ़ो, पर उहे अलाह हिकिड़ी जनरल ॻाल्हि थो करे कि जिथे बि तव्हां मुंहुं फेरो, वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, जेको कुझु आहे मशरिक़ में, जेको कुझु आहे मग़रिब में, उहो अलाह जो ई आहे। फअयनमा तवल्लो, जे तरफ़ तव्हां मुड़ी वेंदा, तवल्लो माना मुड़णु, जे तरफ़ बि तव्हां मुड़ी वेंदा, फसुम्म वजहु अल्लाह, ऐं पोइ उते तव्हांखे मिली वेंदो अलाह साईं जो वजह, अलाह साईं जो चहिरो। वजह जेको आहे चहिरे खे चइबो आहे, अलाह साईं जो नूर मिली वेंदो। वजल्ला इन्नल्लाह वासिउन अलीम, बेशक अलाह साईं जेको आहे उहो वसी आहे, वसी माना फैलियल आहे, हर जाइ ते आहे, हर शइ में आहे, हर जाइ ते मौजूदु आहे, ऐं अलीम आहे। इन जो इल्म जेको आहे अलाह जो असांजी सोच सम्झ खां इलाही परे आहे, इलाही वधीक आहे। त ऐं हुनजो इल्म जेको आहे हुनजो पंहिंजो इल्म आहे, ऐं हुनजो शुरू सां ओरिजिनल इल्म आहे। असांखे त केरु किताब पढ़ाए थो त असां पढ़ूं था न, को इल्म सिखूं था, ऐं क़ुर पढ़ूं पिया त क़ुर जो इल्म सिखूं पिया न। त अलाह साईं जो इल्म इहो जेको आहे सॼो पंहिंजो आहे, इहो अलाह जो ई ठाहियलु आहे, अलाह जो ई इल्म आहे। त अलाह चए थो इन्नल्लाह वासिउन अलीम। ही थी आयत नंबर 115 पूरी। वक़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदा सुब्हानहु बल लहू मा फिस समावाति वल अर्दि कुल्लुन लहू क़ानितून। हाणे अचूं था आयत नंबर 116 ते। अलाह चए थो वक़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदन सुब्हानहु बल लहू मा फिस समावाति वल अर्दि कुल्लुन लहू क़ानितून। अलाह चए थो ही ॾिसो चवनि था, माण्हू चवनि था, एक मसीह जेका बिरादरी आहे, जेके ईसा अलैहिस्सलाम जा मञण वारा, उहे चवनि था वक़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदा, अलाह त जेको आहे हिकिड़ो पुटु वठी लाथो आहे, अलाह खे त हिकिड़ो पुटु आहे, अस्तग़फिरुल्लाह अहिड़ी ॻाल्हि था कनि। वलदन सुब्हानहु, अलाह पाणी जवाब थो ॾिए, चए थो सुब्हानहु बल लहू,
जॾहिं त हर शइ उन्ही जी आहे, हर शइ उन्ही जी आहे, माफ़िस समावाते वल अर्द, जेको कुझु आसमाननि में आहे ऐं जेको कुझु ज़मीन में आहे, अलाह चए थो सभु मुंहिंजो ई आहे, बल लहू उन्ही जो आहे, सभु कुझु उन्ही जो आहे। कुल्लुन लहू कानितून, ऐं जेके बि इंसान आहिनि, परिंदा आहिनि, जानवर आहिनि, आसमान आहिनि, सिज आहे, चंड आहे, इहे कानितून आहिनि, इहे अलाह साईं खे जी ॻाल्हि मञण वारा आहिनि, सभु बराबरि आहिनि, सभु इंसान बराबरि आहिनि। इहो कोन्हे की अलाह कंहिंखे पुटु ठाहे वरितो, कंहिंखे छा, इहो नबी हू चूज़ कंदो आहे पंहिंजे कमनि जे लाइ, उहा ॿी शइ आहे, पर इहो जेको माइटी अलाह साईं सां, इहो माइटी वारो सिलसिलो कोन्हे। अलाह आहे, हिननि सभिनीनि शयुनि सां ही बालातर आहे ऐं बिल्कुलु हिननि शयुनि सां बरी आहे। इहा थी आयत नंबर 116 पूरी। بديع السماوات والأرض وإذا قضى أمرا فإنما يقول له كن فيكون। हाणे 117 में छा थो थिए? बदियु समावाति वल अर्द व इज़ा क़दा अमरन फइन्नमा यक़ूलु लहू कुन फयकून। हाणे इहो छा आहे? अलाह चए थो बदियु समावाति वल, बदियु जो माना इहा आहे कि के शइ के वजूद में आणनि बग़ैर के शइ जे। हाणे फर्ज़ करो तव्हांखे का बिल्डिंग ठाहिणी आहे, तव्हांखे सिरूं बि खपनि, तव्हांखे लोहो बि खपे, तव्हांखे सीमेंट बि खपे, तव्हांखे शयूं खपनि, पोइ तव्हां वञी करे ठाहींदा न। अलाह चए थो बदियु समावाति, अलाह साईं सोचियो अहिड़ो हिकिड़ो आसमान हुजणु घुरिजे, दिमाग़ में सोचियो, उन सोच खे अलाह साईं चयो कुन फयकून, त आसमान ठही वियो। अलाह चयो ज़मीन हुजणु घुरिजे, अहिड़ी ज़मीन हुजणु घुरिजे, ज़हन में पंहिंजी ठाही, पोइ पंहिंजे ज़हन में ठहियल शइ खे चई कुन फयकून, उहो ज़मीन ठही वई। त अलाह त हू तरीक़ेकार ॿुधाए पियो, अलाह बदियु समावाति, ही अलाह साईं ठाहियो आहे आसमान खे बि ऐं ज़मीन खे बि। कीअं थो ठाहे? जॾहिं व इज़ा क़दा अमरन, जॾहिं सोचे वठंदो आहे कि ही शइ मूंखे इहो ऑर्डर करिणो आहे, इहो अमर करिणो आहे, ठीकु आहे न, इहो अमर करिणो आहे, त हू जॾहिं सोचे वठंदो आहे त पोइ हू छा कंदो आहे? फ़इन्नमा, पोइ हुन उन सोच खे चवंदो आहे यक़ूलु, हुनखे चवंदो आहे लहू थी वञ, कुन फयकून, बी लहू, हुन शइ खे चवंदो आहे लहू खे कुन फयकून, थी वञ, त पोइ हू थी वेंदी आहे। हाणे हिकिड़ो ज़हन में आंदो अहिड़ो आसमान हुजणु घुरिजे, अहिड़ो ब्लू रंग जो हुजणु घुरिजे, हुनमें चंड तारा सितारा हुजणु घुरिजे, इहो ज़हन में आंदो अलाह ऐं चयो इन सोच खे कुन फयकून, उहो शइ ठही वई। ज़मीन खे ज़हन में आंदो, उनमें वण हुजणु घुरिजनि, दरिया हुजणु घुरिजनि, उनमें समुंड हुजणु घुरिजनि, हितां पाणी अचे, हीअं निकिरे, हिननि मुल्कनि मां वञे, हीअं ज़मीन में विराइजी करे हले, ज़हन में सॼो ठाही, चई कुन फयकून, ज़मीन ठही वई। ईअं अलाह साईं जेको आहे पंहिंजी कुदरतनि जा असांखे पता ॾिए थो, असांखे एड्रेस ॾिए थो पंहिंजी, कि असां हुनखे ॻोल्हे सघूं ऐं हुनखे जेको आहे हुनजी ॻाल्हियुनि जी साराह करे सघूं, ऐं पोइ असां पाण खे जेको आहे सिर झुकाए, अखियूं झुकाए अलाह साईं जी कंप्लीट सबमिशन में वञूं ऐं अलाह साईं खे मञूं जहिड़े तरीक़े सां हुनजो हक़ आहे। وقال الذين لا يعلمون لولا يكلمنا الله أو تأتينا آية كذلك قال الذين من قبلهم مثل قولهم تشابهت قلوبهم قد بينا الآيات لقوم يوقنون। हाणे अचूं था आयत नंबर 118 में। अलाह साईं छा थो चए? वकाल लदीन ला यालमून, उहे माण्हू जिन्हनि के को इल्म कोन्हे, छा था चवनि? लोला युकल्लिमुना अल्लाह व तातियना आयातन कज़ालिका क़ाल लदीन मिन क़ब्लिहिम। हाणे अलाह चए थो कि जिन्हनि माण्हुनि खे को इल्म कोन्हे, कोई जेके जाहिल माण्हू आहिनि, उहे नबियनि खे वेही करे चवनि था कि छो नथो अलाह साईं असां सां कलाम करे, असां ॻाल्हाए छो कोन थो, डायरेक्ट ॻाल्हाए न असां सां, डायरेक्ट ॻाल्हाए असां सां, ओ तातीअ न, ऐं या असांखे मोकिले न आया तूं, इहो नबी खे ॾेई करे वरी विच में आणे करे असांखे मोकिले थो, त डायरेक्ट ॾे असांखे। हाणे इहे ॻाल्हियूं ॼटनि माण्हुनि जी ॻाल्हियूं आहिनि, जाहिलनि जूं, कि हू चाहिनि था कि अलाह हुननि सां डायरेक्ट ॻाल्हाए, सम्झनि कोन था अलाह जी जेका वुसत इंसान जेको आहे उहो अलाह सां ॻाल्हाइण को सवली ॻाल्हि आहे। मूसा अलैहिस्सलाम जेको आहे उन ॾिसण जी जेको आहे ख़्वाहिश कई त पहाड़ जेको आहे उहो पाउडर थी वियो। त ही माण्हू छा था चवनि
लोला छो नथो असां सां ॻाल्हाए अलाह ओ ताथी न आयातनि ऐं छो नथो असांखे मोकिले आयतूं डायरेक्ट कज़ालिक काल लज़ीना इन्ही तरीक़े सां पहिरीं जा माण्हू बि चवंदा हुआ मिन क़ब्लिहिम पहिरीं जा माण्हू बि इहो चवंदा मिस्ल क़ौलिहिम अहिड़ियूं ई ॻाल्हियूं कंदा हुआ जहिड़ियूं ॻाल्हियूं हीअ अॼु पिया कनि तहिड़ियूं ॻाल्हियूं हिननि सां अॻे वारा जेके माण्हू हुआ उहे बि कंदा तशाबत क़ुलूबहुम हिननि जा दिलि जेके आहिनि उहे मिलंदड़ जुलंदड़ आहिनि हिननि जूं ॻाल्हियूं बि मिलंदड़ जुलंदड़ आहिनि अलाह चए थो क़द बय्यनल आयाति लिक़ौमि युक़िनून इन्ही वजह सां ऐं हर शइ खे तव्हांजे लाइ साफ़ साफ़ करे सघां थो पंहिंजी आयतनि खे क़ुर जी आयतनि में ऐं तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाए थो छॾां इहे ॻाल्हियूं छाजे लाइ कंहिंजे लाइ उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन्हनि खे यकीन आहे की हीअ किताब अलाह जी आहे जिन्हनि खे यकीन आहे की मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो रसूल आहे जिन्हनि खे यकीन आहे की जेके नबी अॻे आया मूसा ईसा जेके बि आया इब्राहिम नूह लिस्ट आहे यकी जेको जेके बि आया उहे सभु अलाह जा नबी हुआ हिकिड़े ई अलाह वटां आया जिन्हनि खे हिन ॻाल्हि जो यकीन आहे उन्हनि खे आख़िरत जो बि यकीन आहे उन्हनि जे लाइ अलाह साईं हिननि आयतनि में ॿुधाए थो ॾिसो माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि अहिड़ा बि हूंदा आहिनि अहिड़ा बि हूंदा आहिनि इहे माण्हू जेके आहिनि ॼटनि वारियूं ॻाल्हियूं कनि था हिननि जे पोइ ते न लॻिजो तंहिंजे करे आउं तव्हांखे साफ़ साफ़ करे आयतूं ॿुधायां पियो त तव्हां पाण खे बचाए सघो हीअ थी आयत नंबर 118 पूरी हाणे पढ़ूं था 119 आयत नंबर إنا أرسلناك بالحق بشيرا ونذيرا ولا تسأل عن أصحاب الجحيم इन्ना अर्सलनाका बिल हक़ बशीरों व नज़ीरा अलाह चए थो कि असां तोखे ओ मोहम्मद मोकिलियो आहे सच सां बिल हक़ अर्सलनाका असां मोकिलियो आहे तोखे हक़ बशीरों व नज़ीरा तू ख़ुशख़बरी बि ॾे हिननि खे ॿुधाए जन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधाए हुनमें जहिड़ा मेवा हूंदा जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं सुठा सुठा जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बि हिननि खे ॿुधाए व नज़ीरों ऐं हिननि खे वॉर्न कर कि हिननि खे इन ॻाल्हि जी तंबीह कर कि ही किननि ॻाल्हियुनि सां बचनि कूड़ सां बचनि ज़िना सां बचनि माण्हुनि जा हक़ मारण सां बचनि यतीम जो माल खाइण सां बचनि इन्हनि शयुनि सां पाण खे बचाइनि वला तुसअलु अन असहाबिल जहीम ऐं अलाह चए थो जेके माण्हू असहाबुल जहीम असहाब चइबो आहे किथे अॻे रहण वारो हुजे उन इलाइक़े जीअं असहाबुल हैदराबाद इहे जेके आहिनि हैदराबाद जा रहण वारा आहिनि या ही असहाबुल कराची ही कराची जो रहण वारो साहिब आहे असहाबुल दोस्त खे बि चइबो आहे ठीकु आहे हिते अलाह चए थो ही अलाह साईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थींदो कि आउं ही सच ॿुधायां पियो ऐं ही कुरैश जेके मुंहिंजा मिट माइट आहिनि इहे मञनि कोन था ही त दोज़ख में वेंदा त ॾाढो परेशान थींदो रोईंदो उन्हनि जे लाइ रातनि जो बीह करे दुआऊं कंदो त अलाह साईं यकीन ॾियारी पियो कराए कि तोखे असां ख़ुशख़बरी सां गॾु मोकिलियो आहे ऐं वॉर्निंग सां गॾु मोकिलियो आहे क़ुर सां गॾु मोकिलियो आहे तूं हिननि जी क़ुर पढ़ी हिननि खे इहे ॻाल्हियूं ॿुधाए ऐं तोसां सवाल कोन कयो वला तुसअलु तोसां सवाल कोन कयो वेंदो ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोसां सवाल कोन कयो वेंदो उन्हनि जे बारे में जिन्हनि तुंहिंजो पैगाम कोन मञियो ऐं हू थी विया असहाबुल जहीम जहीम जेको आहे जहन्नम जी जेको अहिड़ो किनो कॉर्नर हूंदो आहे उन जो नालो आहे जहीम माना हू बिल्कुलु बॉइल थींदड़ पाणी जीअं उभमंदड़ पाणी गरम जेको आहे न इहो अहिड़े क़िस्म जी जेको आहे दोज़ख जो जेको हिसो आहे उनखे जहीम चइबो आहे त अलाह साईं चए पियो कि इन्हनि जेके जहीम में वेंदा पंहिंजे हिननि ॻाल्हियुनि जे करे ऐं तोखे झुठलाइण जे करे जेके वेंदा उन्हनि जे बारे में तोसां कोन पुछियो वेंदो कि भाई हिननि छो कोन मञियो इहो कोन कयो वेंदो छो त हिदायत आख़िर अलाह वटां अचे थी हिदायत जेको ॾियण वारो आहे अलाह हिदायत रुॻो उन्हनि खे ॾिए थो जेके हिदायत खे घुरनि था अलाह साईं असांखे अहिड़ो करे जेको असां हिदायत घुरण वारनि न थियूं ولن ترضى عنك اليهود ولا النصارى حتى تتبع ملتهم قل إن هدى الله هو الهدى ولئن اتبعت أهواءهم بعد الذي جاءك من العلم ما لك من الله من ولي ولا نصير हाणे अचूं था आयत नंबर 120 ते 119 पाण कंप्लीट कई 120 ते था अचूं अलाह छा थो चए वलन तरदा ही कोन राज़ी थींदा
अनकल यहूदु वला नसारा, न को ये यहूदी तो सा राज़ी थींदा, न को नसारा थींदा, हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, जेसि ताईं तूं हिननि जी जेका ॻाल्हि न मञी वठ। हू बि त चवंदा हुआ न कि कुझु ॻाल्हि असांजी मञो, कुझु पंहिंजी मञरायो। असां चऊं था अगरि ईसा अलैहिस्सलाम पुटु आहे त एतिरी ॻाल्हि असांजी मञो। यहूदी चवनि था कि असां जेको आहे अलाह साईं जा जेको आहे उहे ख़ासि माण्हू आहियूं, असांजी त जन्नत पकी आहे, त हीअ ॻाल्हि मञो। त अलाह साईं चए थो ही तोसां ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोसां राज़ी कोन थींदा, वलन तरदा, ही कोन राज़ी थींदा तोसां, न को यहूदी थींदा न को नसारा थींदा, इहे जेके मसीह आहिनि उहे बि कोन थींदा, हत्ता जेसि ताईं तत्तबिअ मिल्लतहुम, इन जेसि ताईं हिननि जी ॻाल्हियूं, हिननि जी जेके क़ौमनि जूं ॻाल्हियूं आहिनि न, इहे तव्हां कोन मञी वठंदा, हुननि जी ॻाल्हियुनि खे कोन मञंदा, हुननि खे कोन फॉलो कंदा, तेसि ताईं इहे राज़ी कोन थींदा। त हिननि खे चओ कुल जॾहिं बि अचे मूं छा चयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो पियो वञे कि ॿुधाए हिननि खे। त अलाह चए पियो हिननि खे जवाबु ॾे, कुल इन हुदल्लाहु हुवल हुदा, हिदायत जेका असली आहे उहा अलाह वटि आहे। वलन अत्तबअत अहवाहुम, ऐं असां जेको आहे असांखे मना कयो वियो आहे, असां इत्तबा नथा करे सघूं तव्हांजी हिननि ॻाल्हियुनि जी। अहवाहुम तव्हांजे जेके इहे उॾामदड़ चुॾामदड़ जेके ॻाल्हियूं आहिनि न, पंहिंजा ठाहे वेठा आहियो ख़ुदा, पंहिंजियूं ठाहे वेठा आहियो ॻाल्हियूं दीन जे नाले में, असां हिननि जे नथा इन जी इत्तबा करे सघूं। बाद लज़ी जाअक मिनल इल्म, जॾहिं त असां वटि इल्मु अची चुको आहे असली वारो, सच असां ताईं पुॼी चुको आहे, त असां तव्हांजी कीअं कूड़ी ॻाल्हियुनि खे मञी वठंदासीं, असां कोन था मञी सघूं, इहो थी नथो सघे। पोइ अलाह साईं चए थो ऐं हिननि खे ॿुधाए छॾ, अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चवराए पियो, हिननि खे चई छॾ कि मालक असांजे लाइ त पोइ केरु कोन हूंदो, मिन अल्लाह, अलाह जे साम्हूं, मिन वली, असांजो को बचाइण वारो, को वली, वला नसीर, न को असांखे को कामयाबी ॾियण वारो हूंदो। त असां त इहो करे ई कोन था सघूं कि तव्हांजी हिननि कूड़ी ॻाल्हियुनि जे पुठियां लॻी पऊं ऐं हली पऊं। इहा थी आयत नंबर 120 कंप्लीट। हाणे अचूं था 121 नंबर आयत में। हाणे अचूं था आयत नंबर 121 ते। अलाह साईं चए थो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलौनहु हक़ तलावतिही, उहे माण्हू जिन्हनि खे किताब ॾिना विया ऐं हू उन किताब खे ईअं पढ़नि था जीअं हुन किताबनि जो हक़ आहे, जीअं तौरा गुज़री, इंजील गुज़री, ऐं हाणे असांजे लाइ इहो क़ुर जी ॻाल्हि पई थिए कि क़ुर जी ॻाल्हि, अल्लज़ीना आतैनाहुम, जिन्हनि खे किताब ॾिनी वई ऐं हू हुनखे ईअं पढ़नि था, उनजी तिलावत ईअं करनि था, सम्झी करे करनि था, ईअं रुगो अंधाधुंध नथा कनि, तराविन में ॿुधी करे जेको आहे हलिया वञनि, ईअं नथा कनि, हीअ सम्झी करे कनि था, उनजो हक़ अदा कनि था किताब जी तिलावत जो। उलाइक युमिनून बिही, अलाह चए थो उहे माण्हू जेके सही तरीक़े सां किताब खे पढ़नि था, उहे ई ईमान रखनि था इन्हनि किताबनि में बि, नबियनि में बि, फ़रिश्तनि में बि, अल्लाह में बि, आख़िरत जे ॾींहं में बि, उहे जेके आहिनि उहे ईमान रखनि। वमन यकफुर बिही, ऐं जेके कुफ़र कनि था किताबनि जो, क़ुर जो या उन सां पहिरीं ॿिनि किताबनि जो कुफ़र, फउलाइक हुमुल ख़ासिरून, त पोइ उहे त वॾा खसारे वारा थी विया। अलाह साईं चए थो उहे त पोइ फउलाइक, उहे माण्हू जेके किताब में जेको आहे सम्झी करे नथा पढ़नि, उनजो हक़ अदा नथा करनि, उनखे सिखण जी कोशिशि नथा करनि, त पोइ उहे जेको आहे करे करे किताब सां जेको आहे इनकारी थी वेंदा आहिनि, त पोइ अलाह चए थो फउलाइक हुमुल ख़ासिरून, उहे त वॾा खसारे वारा हुआ। ही थी असांजी आयत नंबर 21 कंप्लीट थी, ऐं ही असांजो रुकू 14 नंबर रुकू जेको आहे इहो कंप्लीट थियो। नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह 15 रुकू ते शुरू कंदासीं ऐं आयत नंबर 122 खां असां पंहिंजो सफ़र जारी कंदासीं। दुआ करो अलाह साईं सां कि असां इहो ख़ूबसूरत जेको सफ़र आहे क़ुर जो इहो मुकमल करे सघूं। तव्हां सभु मूंसां गॾु रहो ऐं इंशाल्लाह पाण बि फ़ाइदो खणो, पंहिंजे मिटनि माइटनि खे, दोस्तनि खे बि इनजो फ़ाइदो पहुचायो, ऐं मुंहिंजे लाइ दुआ करो कि आउं हीउ जेको मूं सफ़र शुरू कयो आहे क़ुर जो, आउं इहो कंप्लीट करे सघां पंहिंजी हयाती में इंशाल्लाह। इजाज़त वठां थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाहु खैर। बारकल्लाहु फ़ीक।